अस्सलाम वालेकुम दोस्तों, आफ्ताब भट्टो अबू धाबी खां सुबुह सवेरे हलूं था कम ते। जुमे जो ॾींहुं आहे। जिथे हुजो अवां ख़ुशि हुजो, सलामत हुजो। लिफ्ट में गाड़ी खणी आयासीं हेठि। लिफ्ट लॻल अथसि हिन जी पार्किंग आहे बिल्डिंग जी अंडरग्राउंड में, बेस 1 में। हे सभु लिफ्ट ते आयल आहिनि। लिफ्ट ते 2 लिफ्टियूं आहिनि, हिकु इन ॿी आउट। गाॾी बीहारीसीं बेस में, कमु कंदासीं स्टार्ट। मस्जिद में पाणी भरिया, मस्जिद में लॻल आहे थधे पाणी जी मशीन। हाणे त मौसम थधी आहे, असांखे पाणी थधो न खपे, पर जॻह त पाणीअ जी इहा ई आहे। हितां पाणी भरींदासीं, पोइ हलंदासीं। हिन बेस में असां पंहिंजी गाॾी पार्किंग कईसीं। हिन बिल्डिंग में असांजो कमु आहे। मौसम लॻी पई आहे ज़बरदस्त। हलूं मस्जिद ॾे। हे पाणी जी टांकियूं, जितां साफ़ पीअण जो पाणी मिलंदो असांखे। चांहि वरितीसीं, चांहि पीअण खां पोइ हाणे वेंदासीं मथे। संगत पुछे थी वार नथो ठाराए, दाढ़ी नथो ठाराए, त भाई साहब फरमायो आहे पाण ॻोल्हियां पाण खे मिलां नथो मुंहुं, पाण ॻोल्हियां पाण खे मिलां नथो मुंहुं, कर मदद का तूं आऊं पसां पाण खे। बसि गुम थी आया आहियूं असां बि आफ्ताब भट्टो। कमकार रांदि घटि लॻी पई आहे। मिड़ई ठहिराईंदासीं, वार बि दाढ़ी बि ठहिराईंदासीं। वाओ, हलूं मथे त संगत कावड़ बि वरी हेठि बीहजी वियासीं। पाणी भरियोसीं, चांहि पीतीसीं, हलूं मथे। हे जेको रोड में ॻाढ़ो पटो आहे, हितड़े स्कूल जे शागिर्दनि जी बस बीहंदी, जेके ॿार लाहींदी हितड़े। हिन रोड जे ॻाढ़े पटे में जे बस बीठी त उनखे कोई बि हारू नथो वणी सघे, जल्दबाज़ी नथो करे सघे त तव्हां गाॾी हलायो, या हिन जे लाइ कयूं बसि सुबुह सुबुह जो कमु कयूं, लाइट बटायूं, कमु कयूं। लाइट बटायूं, कमु कयूं रे, कमु कयूं रे। दोस्तों, ये TRM रूम, ट्रांसफार्मर रूम आहे हिन बिल्डिंग जो। हिन बिल्डिंग खे ट्रांसफार्मर रूम ॾिनो वियो आहे। हिन मेन इलेक्ट्रिकल रूम, मेन हिन जो इलेक्ट्रिक रूम आहे, जेको फ्लोर बाय फ्लोर ते डिस्ट्रीब्यूट करे थो बिजली खे। सर्विस डिबियूं ऐं मीटर, हे केबलियूं मथे वञनि थियूं, हे केबलियुनि जो सिस्टम मथे, मिस बार ॾिसो केॾो सिस्टम आहे। 24 घंटा बिजली हले थी। असां हिन में थोरो कमु आहे, हिन करे आयासीं हेॾे, खोलियोसीं, ॾिठव संगत। اللهم اجعلنا لمجتمعنا نافعين ولأمته معززين. فما من مجتمع إلا وله تحدياته، ولكن الأمة كنز في
فإن رسول الله صلى الله عليه وسلم يقول إذا قال الرجل هلك الناس فهو أهلك ألا هلك जिते हिन मस्जिद में अल्हम्दुलिल्लाह नमाज़ पढ़ी निकितासीं मंझंदि जो टाइम हुयो त असां चयोसीं चांहि कुझु थी वञे त हिन खां वठूं था पकोड़ा पकोड़ा चांहि आॾो वारे जी भली आहे हिन जा अञा तयारु न आहिनि वो पकोड़ा तयारु नहीं है भाई हिन जा तयारु न आहिनि त हुन परे खां था वठूं हली हलूं था आॾो वारे खां वठूं था चांहि वती आहे हली खाऊं पियूं संगत अचो हेलो गाइस असां हिते रुलण आया आहियूं सामान वरितो ते दिल्लीअ जो घुमण आया आहियूं चने सां वार ॾिसो मुंहिंजा वार ॾिसो पुष्पा थी आहियूं तूं छा थी आहे तूं कहिड़ो व्लॉग हुयो माना अनलिमिटेड व्लॉग आहे हर कंहिं में तूं इन्वाइट करे सघे थो सभिनि खे इन्वाइट आवाज़ बंद कर पोइ हणंदोमांसि हिकिड़ो फेसबुक ते इन में आवाज़ फेमस थी हलो गाइस मैं हेॾे आया आहियां गाइस मैं घुमण आया हुन नाल पूरा रखी फारूक शर्मा मारू चर